वाक़ई शिकारपुर में अपडेट कंदा हलूं त नीगर आयान अली जो खुलियल गटर में किरी फौत थियण वारे मामले बाबति सरकार जी फरियाद ते म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। शिकारपुर में जिथे नीगर आयान अली जे खुलियल गटर में किरी फौत थियण वारे मामले में सरकार जी फरियाद ते म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। शिकारपुर में सरकार की फरियाद ते म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर खिलाफ केस दाख़िल कयो वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। शिकारपुर में जिथे नीगर आयान अली खुलियल गटर में किरी फौत थी वियो हो, सरकार की फरियाद ते म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे अपडेट कंदा हलूं तो कुछ ॾींहं अॻु नीगर आयान अली गटर में किरी फौत थियो हो, जंहिंजे मामले बाबति सरकार की फरियाद ते म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शिकारपुर में रशीद जामड़ो खां। जी रशीद, छा तफ़सील आहिनि? जे स्टोरगंज थाने जी हद ठारूपुर मोहल्ले में 25 ॾींहं अॻु 6 साल आयान अलीअ जे खुलियल गटर में ॿुॾी फौत थियण वारे मामले ते सरकार की फरियाद ते अॼु स्टोरगंज थाने ते एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी हनीफ फिताबी मथां केस दाख़िल कयो वियो आहे ऐं एफआईआर में ॼाणायो वियो आहे त मासूम आयान अली जा वारिस केस दाख़िल नथा करणु चाहिनि ऐं जॾहिं त एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद हनीफ फिताबी खे मुक़ररु थिए 6 महीने जो टाइम थियो आहे ऐं संदसि अमले जी गफ़लत सबबि 4 अप्रैल 2021 ते मासूम आयान अली जलबानी खुलियल गटर में ॿुॾी फौत थी वियो हो ऐं अहिड़ी लापरवाही साबित थियण ते सरकार जी फरियाद ते अॼु ही केस दाख़िल कयो आहे। ॿिए तरफ़ डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज शिकारपुर मुश्ताक अहमद कलवड़ चीफ प्रिंसिपल ऑफिसर शिकारपुर के भी शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे, जंहिंमें ॼाणायो आहे त शिकारपुर में आम पब्लिक मीडिया में ईंदड़ ख़बरुनि में इहो मालूम थियो हो त शहर जे खुलियल गटरनि ते ढकण न लॻाया विया हुआ, जंहिं सबबि ठारूपुर मोहल्ले जो 6 साल मासूम आयान अली ॿुॾी फौत थी वियो हो। इन सिलसिले में अदालत पारां एडमिनिस्ट्रेटर खे हफ़्ते ठीक है रशीद, वरी महिरबानी अवां जी।